वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में अथरा तिलंगी साहब असां वटि मौजूदु आहे, जेको पंहिंजे पाण खे चवे थो त मां वॾो फोक सिंगर आहियां, लोक गुलकार आहियां, पर मूंखे कंहिं एंगल खां तव्हां लोक फनकार नथा लॻो, बिशनी था लॻो। जेके बिशनी असां वटि हूंदा अॻे दौर में 70s जे दौर में सिनेमाउनि ते हूंदा, उहे था लॻो। अहिड़े ਜਿਹੜੇ ਬੰਦੇ ਹੁੰਦੇ ਨੇ, अहिड़े ਬੰਦੇ ਹੁੰਦੇ ਨੇ ਇਹ ਖਲੋ सिंगल ते खलो थियनि, मेरी मां मर गई खैरात ॾियो ਇਹ जो के वो खुदा दा बंदा, मैं तो लोक फनकार नहीं लगता। न हाणे तव्हां घरों जेकॾहिं ज़ारा जो रहो खणी करे गीचे में विधो आहे, तव्हां लोक फनकार ए स्टाइल है। तू पागल में एतराज न करे सा, तू माई दा चोला पाग न पड़ीदा, मैं एतराज नहीं करे सा। न एतराज़ मां नथो कयां, मैं ते पोती में तू चोला पाग के ज़ोरीअ हिकिड़ो नाम निहाद लोक गुलकार सॾायो था। जेके असली लोक फनकार आहिनि उहे वीचारा बुख ते मरी विया आहिनि घर में वेठे वेठे। ओ निकलन बाव आवन घटिया चावन, तव्हां छो पोइ घिटियुनि में निकिरी आया? असांजी मर्ज़ी फन को बेचना है ना, फन को कंहिं मोबाइल से रिकॉर्ड किता ॾे ॾिता। फन त तव्हां वटि आहे कोन को, ए के तेरा पीए डबो खणी अचार जो घरों ऐं तव्हां फनकार थी विया। यार खुदा दा बंदा, मैं हुणे तक सुना था तेरे खूते आया, ये कहंदे पी दा आवाज ना होसी, तेरे खूते आया सावे तमाकू हामिल ढोला ये न कयो, इहो सिक लगे इहो मुंहुं न ठाहियो, मुंहुं खिल थी निकिरे। सम्झ में नथो अचे खिलो था या रो था या ॻाहो था, सम्झ में नथो अचे। या ॻायो या रो। इते को खबर कोनी राग दी ए जड़े मेरे सुनते न, जिन मेरे परस्तान न ए म घिटी वञा ने गांदा त माया उथे खलोतियां छतां ते आ वेंदियां। ॾिसो तव्हां हिते इंटरव्यू ॾियणु आयो, हिते राग ॻाइण न आया आहियो। तव्हांखे अगरि वञिणो आहे त आगा राफ़े जे प्रोग्राम में तव्हांखे मोकिले सघूं था, नाइट विद धरती में। उते तमामु ज़बरदस्त फनकार ईंदा आहिनि। बाक़ी तू किथे रिश्ता करणु किथे असांजो टिपिकल टॉक प्रोग्राम, असां टॉक्स थींदा आहिनि, डिस्कस थींदी आहे, डिस्कशन थींदी आहे। डिस्कशन कयो राग ते, त राग तिलंग किथां निकितो? राग ए तिलंग बाक़ी तेरे पीए हुणे जेके बगाया तिलंग आहे। तेरे कूताया मुंहिंजो खूह आहे ई कोन, काॾो ईंदो खूह? मुंहिंजो खूह आहे ई कोन, मुंहिंजे घर में पाणी न आहे लॻल, टैंकर ला रही। तेरा खूह करे तेरे परदाने दा खूह आ, तेको पता ही कानी। तेरा परदाना ज़मीन च रहंदा न के खूह होंदे न, नलके कान होंदे न, ए टाकियां कान होंदियां न। त इहो उन दौर जो कलाम आहे। तेरे खूह ते आई आहियां। खूह ते आई छो? पानी भरण आई न, क्या करना है? खूह ते आयो आहे छो? शादी है क्या? न तव्हां त माई त न आहियो न, औरत त न आहियो जो तव्हां खूह ते आई आहियां। वो शायरी आज़ाद होंदी है, वो चलिया शायरी आज़ाद होंदी है। आज़ाद हूंदी आहे त मतिलबु मर्द औरतुनि जा गाना चवंदा अथनि, औरतूं मर्दनि जा गाना चवंदा अथनि, ईअं थींदो आहे छा? सिंधी क्या होंदे? सिंधी फनकार क्या करेंगे? सिंधी फनकार क्या करेंगे? छा था कनि? ज़ामिन उंदा शनि लाली दा गाना गाईंदी है ते शनि लाली ज़ामिन दा गाईंदी है। माना सिंधी फनकारनि तो खे फिर संजानी को देख तो पिछुआ दा तो औरत है, अगुआ दा तो मर्द है। न ॾिसो ए तव्हां डिजाइन नहीं। सीनियर गुलकारनि जे शान में गुस्ताखी न कयो तव्हां। मैं तो स्टाइल बुधे ना, बड़ा स्टाइल नहीं। उन्हनि जो हिकिड़ो स्टाइल आहे, उहो मल्टीनेशनल असां भी स्टाइल कंपनी आहे, मल्टीनेशनल कंपनी में उन्हनि ॻायो आहे, मल्टीनेशनल कंपनी जे प्रोग्राम में उन्हनि ॻायो आहे। तोफ़ेल ख़ान संजनाणी तव्हांखे ख़बर आहे? असां भी उन मल्टी दा था मिट्टी ते गया है। अली ज़फ़र सां गॾु उन्हनि परफॉर्म कयो आहे। हां तव्हां कंहिंसां गॾु? नज़ीर समे सां ई परफॉर्म न कयो हूंदो तव्हां। असां वॾे वॾे फनकार परफॉर्म किए ते को पता ही कान्हे। झुमरिया हमारे हमें सब झुमरिया। झूमर अलॻि हिकिड़ो फन आहे, राग अलॻि फन। रात फतेह अली गाना है, हमरा टैप ते चलाई बैठा हो होटल ते, हां मैं झुमर मारिए मानू पैसा दे हाथ में पैसा को बाड़े पैसा हाथ दी मेले। अच्छा तव्हां करी बाक़ी निवर ते पैसा हेठू कानी मेड़िया में। हिकिड़ो पटियाला ख़ानदान आहे हिकिड़ो राग जो, हां तव्हांजो उन्हनि सां को वास्तो आहे? असां पटेल खानदान चिड़ाक, असां खानदान पूरा चिड़ाक। चिड़ाक त हूंदा आहिनि गुलकार अक्सर, उहे क्लासिकल रागी हूंदा आहिनि जेके। तव्हां क्लासिकल त आहियो न, तव्हां जीअं बरसाती मेंढक हूंदा आहिनि, ईअं बरसाती गुलकार आहियो। वो कह तक बिठाया, कह तक बिठाया, तेरी परफेक्ट कान। मां पाण वेही रहियो, तेरे मुंह खराब है, काला मुंह ते तेला। मूंखे केर न वेहारे, मां पाण वेही रहियो आहियां। तव्हां ॿुधायो। जोक मारे दा पे जोक मारे डांबल ते अगू गुजरा है, तेरे घर को बा लगी है, तेरी केरी मुंह ते आई है। ए जोक है आ बुधावड़े अताउल्ला न्याज़ीअ जा ऐं मुख़्तलिफ़ गुलकारनि जा कलाम चई करे तव्हां पाण खे फनकार था सम्झो। तव्हांजो पंहिंजो को गानो आहे? आप लिखा गया शायर लिख दे, गाना सबको गाना पड़ता है। कंपोजिशन त कंदो आहे न, तव्हां कंपोजिशन कई आहे? कई में कहिड़ी? तेरे खूह ते आया कंहिंजी कंपोजिशन है? कहिड़ी कंपोजिशन? मेरी है न, पूरो ॿुधायो।
तेॾे खूह ते आहियां। अॻिते छो नथी वधे? अॻिते कर्फ्यू लॻल आहे, छा मसइलो आहे? पेट्रोल ख़तमु थी वियो आहे, खूह ते ई बीठी आहे जेको निभागी, अॻिते वधे छो नथी? ख़ुदा जी मार तूं अॻिते वधण ॾे बि त अॻिते वधे न। हा वधायो। मैं अञा आ करे त तूं विच में हलंदा। तेॾे खूह ते आहियां सावे तमकू हवल ढोलण सिक लॻिए साकू। तेॾे खूह ते आहियां सावे तमकू, तेॾे खूह ते आहियां सावे तमकू हवल ढोलण सिक लॻिए साकू। तेॾे खूह ते आहियां। कंहिंजे पीउ को ताक़त ने ईअं ढोल वॼाए। तेॾे खूह ते आहियां, हा तेॾे खूह ते आहियां सावे तमाकू आमिल मेरी रिढ टेकू आलू खूह ते आहियां। हा ये जोक मारिया मेरा आगे कंहिंखे ख़बर ई कान्हे। इहो तव्हांजा शहपरनि जो स्टाइल आहे, तव्हां नक खे कंहिं अंडरलाइन करे छॾियो आहे। मेरी मर्ज़ी है। मैं तो परस्तार आना वॾे वॾे फनकार आंदा। कहिड़े वॾे फनकार? सुल्तान जा फनकार, परस्तार, अदाकार हुयो। मैं मेहदी हसन जा परस्तार, इएं मुछां हूंदियूं आहिनि। क्लासिकल अॻिले सिंगर जेके हीरो आंदे आहिनि ईअं मुछां हूंदियूं तव्हां पंहिंजे पाण खे मुशाबिह छो था ॾियो मेहदी हसन खान साहिब सां? उहे हिकिड़ा सोबर सिंगर हुया, बाबा राग राग ये राग गज़ल गायक हुया, तव्हां लोक फनकार आहियो। इहा सम्झ में नथी अचे ॻाल्हि तव्हांखे? यार इनको कह ते को जान ही राग दी राग इहा आहे ॼाण। असुर पहाड़ी के नुआदे में सुरपाड़ जेको पहाड़ ते वेही करे ॻाइजे। लानत है तेरी जिंदगी च। ये सुर पहाड़ ते मैं घर विच गावां ते पहाड़ ते बैठ के ओ गाय सुर पहाड़ी में सुने ते को दरबारी राग तो क्या है मतलब? दरबार में वेही ॻाइजे। बस वो दरबार घर च नहीं गाते। मैं इतना बेटा मैं गांदा, मैं दरबार तक नहीं, ये पहाड़ तक नहीं, मैं गांदा थी। क्या थी गया? ॿुधायो। ए सिक में कुछ सजन दी लगिए, दरबार विच बैठा मैं सिक सजन दी लगिए। सामू बाछा बैठा है पर बाछा दे नाल ए बंदर बैठा है। तेको जोक मर तेको खबर ही नहीं पई। या राग गायो या जोक ॿुधायो। छा आहियो? मश्किरा हो, गुलूकार हो, छा आहियो? रुखा राग मज़ा न देसी। रुखी मानिया में तू खासी निरी चटक सही न। लस्सी होवे, मक्खण होवे, कोई सालन होवे ते मज़ा देसी न। अहिड़ो बेसरो राग ॻाइण ते कॾहिं माण्हुनि कुटियो आहे तव्हांखे वठी? मैं भॼ वेंदा, भॼण दा तिखा ॾाढा भॻा मैं पंथ तूं वधा घुमदा। मुल्तान तूं हलिया मैं अटक पंथ गांदा गांदा जिथे रात थी रह वञ। माना ये रह वञ सजना रात साडे घर विच वो। ए सुरी कहिड़ो सुर आहे? तेको क्या पता? इंतहाई देखण वाले ॾिसण न तेको लांता ने तुमको खबर ही कानी। एॾे वॾे फनकार गुबलाई बैठा है, राग दी खबर ही कान सी। इंतहा दर्जे जा बेसुरा माण्हू आहियो तव्हां। तव्हां पंजाब जी लोक मौसीक़ी खे बदनाम कयो आहे। कोई मूसीकार ॿिया वञा, कोई शाइर जेको पता हुया मूसीकार मैं तेको सुणावां। बालो बत्तियां वे माई सकूं मारो संगला नाल, पितल बनाए सोन बण सां अंबला नाल। बालो बत्तियां वे माई सकूं मारो संगला। एॾू टे आवाज़ थी वेंदा आहिनि। ए तेको पता ई कान्हे। हाणे आवाज़ चेंज ॾेगी। तव्हां भला बोर करण जो ठीको खयो आहे कंहिंखां? माण्हुनि खे छो बोर कयो अथव? बोर करण जा ठीकु आहे। अताउल्ला न्याज़ी जो ज़बरदस्त कलाम आहे इहो, बालो बत्तियां माई साकू मारो संगला संगला। मां ट्रक जुड़ा उथां ॿुधां में कलाम। त तव्हां उनखे छो था बिगाड़ियो? बिगाड़ त कहिड़ी ॻाल्हि आहे? राग में मशहूरु करंदा, राग में अॻे चाई वेंदा। मैं ते ढोल मियां वाली अख लगण न ॾेंदे ते देखियाली। आवे माया रंग सजना दा छोटा है। इतना छोटा है सजना दा कद, पिछे मजा है। न कद वधियो छो न? महांगाई जे करे कद न करे सघी। ओ तुसां अपने बयान दे वो अलग ॻाल्हि है।
ए शहर दी शायरी को तो देख ना या पानी न ॾींदा हुयो सॼण खे जो कदु न करे सजने कोई बूटा का नहीं इंसान है खुदा दा खौफ कर कदे छोटे हम तो उन्हें प्यार नहीं करता क्या कोई न कद जो थोड़ो अनफिट थी वियो न कद सजना दा छोटा है मैं थे ढोल मियां वाली और कराची दा नाम देना मैं थे ढोल कराची कराची दा नाम ते को खबर है के पे है कराची कराची यानी ते को मजदूरी करनी है राग गावने ते कराची यानी बोर भी करणो था तो कराची कराची बोर तो तू थे ना बेसुरा आदमी तो को सुरदी खबर कानी सुरीला आदमी होया तब मैंने कचहरी के मजा आवे सा सही रातियां गुजर ट्रे रातियां हो जाके बैठे होंदे ते राग दिल को पचर चल दिए मैं गांदा ए ढोलक किथे होंदी है ए अच्छा जे बेसुरन गुलूकारन जे करे आरिफ लोहार बेचारो राग छडे विया आरिफ लोहार क्या ओंदे पी रोटी मारेंदा विच तंदूर विच ओही चमटा चातो से बे वागो आलम लोहार वो तमाम जबरदस्त लोक फनकार हो मरो पीछे बन गया ना बा मैं ये के साथ ए जड़ी स्टील जड़ी बढ़ वैसी ना तब मैं भी लोक फनकार अच्छा ये वार ता ठहराया या मेणबत्ती ता साड़िया के वार मेरी मर्जी मेरे वाला चर्चा न करगी तेरे वाल देख ये तो स्टाइल इंटरनेशनल लेवल बड़ा स्टाइल इंटरनेशनल ना आधा अफ्रीका लगदा पे ते आधा अमेरिका लगदा पे जो के आ ये जी असां वटि मोरूसी सियासत अची वई आहे ईअं मोरूसी राग तव्हां अपनायो आहे राग दे बाले च कुछ ना आख ए जड़े तेरे सावण ग्रुप है जेका क्या नाम है दे मार्वल ग्रुप और सावण वो अलग थी गए ना नक्की छोकरी जेकी हां वो अलग थी गई ना मार्वल सावण वो तो जबरदस्त ए मेडा राग एकड़ा वो चोराया और फोक सिंगर है उना एकड़ा मेडा राग चोराया उन्हनि जो तो हिकिड़ो ई गानो जबरदस्त मशहूर थियो साकू यार मना साकू यार मना मेडा है मेरे पी लिखया मेरे पी दा लिखल है साकू यार मनावण आहे इन जो तव्हां दोहिड़ो ॿुधायो वञो मां तव्हांखे फनकार सम्झंदुमि साकू यार मनावण ये तो थल था ॿुधायो न भावे सिर दी एंदो दोड़ा स्टार्ट दोहिड़ो किथां आहे आवे माही ते को अलहाने ये माईअ खे न घुरायो हिते मसइलो थी वञो कहिड़ी माईअ खे था अरे घुरायो राग सुन ते माइक में न तव्हां माया चाहता के अपने साथ चओ जो था आ माई त माना माई अच ए केरे चश्मे वाला ए केरे हे कैमरामैन आहे असांजो तव्हां हिनखे छॾे ॾियो ये सब भी मेरा शौकीन लगदा है राग दा हथ मथे कतो सी ये तव्हांखे नथो चए ईअं हो इशारो थो करे होॾे त हिन कैमरा ते अचो तव्हां सम्झो त मूंखे वाह वाह थो मैं के मैं को वाह करे मैं सारा राग एडे तव्हां मार्वल ग्रुप जो चओ था त उन्हनि मुंहिंजो गानो चोरायो आहे हां दोहिड़ो ॿुधायो जेको सावण फ़क़ीर चवंदा मिलंदा आहे पर खिलंदा नहीं हाय इहो दोहिड़ो ॿुधायो वञो मां तव्हांखे फनकार मञा मिलदा है पर खिलदा नहीं मैं अपनी शायरी में मिक्स कर दो छो पंहिंजी शायरी मिक्स था कयो जॾहिं असली शायरी आहे मैं राग दी गा रहा दोड़े दी नहीं पे करा दोड़ा हा दोहिड़े में पंहिंजो दोड़ा तो मिक्स किता है मिलदा है पर खिलदा नहीं रोइंदा है ते टाकड़ियां देंदा नहीं यारे ते ख्वार करेंदा नहीं जे ख्वार करेंदा है ते प्यार करेंदा नहीं ये आहे न यार मना ये आहे ई न मिलदा है पर खिलदा नहीं इन ॻाल्हि ते मेरे को शक है शक उन महबूब ते शक करेंदा क्या महबूब की मर्जी है खावे शायरी में करेक्शन शायरी में करेक्शन छो था क्यों महबूब को तो सब बकरी समझो वो चरदावते खांदावते बाकी उनते कंट्रोल करे सो ते तो सारी दोस्ती भी एक साल चलनी है बस कंट्रोल ना करो इंसान दा पुत्र है तव्हां जहिड़ा माण्हू जेके न कारी ज़रब आहिनि राग ते जेके राग जी ABCD जी ख़बर न आहे अलिफ बे जी ख़बर न आहे उहे बसि इहो दॿो खणी करे रागी थी आहे सुरीला गुलूकार वीचारा केड़े नांग खाधा केड़े मैं कुनांग खाधा आयो मुते दे प्रोग्राम विच वे केड़े मैं कुनांग खाधा नाज़रीन प्रोग्राम में वक्त थियो आहे हाणे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो इंतहाई बोर करे रहियो आहे हल जो अगरि कूड़ा तव्हांखे काॾे वञिणो आहे त हलिया वञो प्लीज़ छो जो ही राग खां बसि न कंदो तव्हांखे काॾे वञिणो आहे कम सां त हलिया वञो ते जरा कूड़ा मैं पहली बार दिखा मिलूं पहली था बार ब्रेक खां पोइ गाड़ी का नहीं पीछे ब्रेक मारेंदे
निकल जा